तव्हां मूंखे थोरो वक़्तु ॾियो, मां पाण खे सम्झण जी कोशिश में आहियां ऐं पोइ ई अव्हां खे कुझु सम्झाए सघंदसि। बाक़ी अम्मा जंहिं एफ़्ज़े जी ॻाल्हि करे पई उहो मां कॾहिं बि कोन करे सघंदसि ऐं न ई अव्हां उन बाबति कोई बि ख़्यालु पंहिंजे ज़हन में आणिजो। ठीक है बाबा, तुम थदी दिल ऐं नज़ाकत सां हिन मामले खे सम्झो, छो त माज़ीअ में असां पंहिंजे उबराइप जे करे के रिश्ता विञाया आहिनि ऐं मां नथो चाहियां त माज़ीअ वांगुरु असां खां वरी का ग़लती थिए। कहिड़ा रिश्ता विञाया आहिनि बाबा, मूंखे ॿुधायो। फ़िलहाल छॾे ॾिठो, जॾहिं हिन जो को वक़्तु आयो त मां तोखे ॿुधाईंदुसि। न बाबा, मूंखे हाणे ॿुधायो। पोएं भेरे बि अव्हां ऐं अम्मा मूंखां कुझु लिकायो हुयो। मूं पुछो हुयो त इहा अतिया केरु आहे। मूंखे इहो नालो ॿुधल पियो लॻे। अतिया केरु आहे? छॾ बाबा इन्हनि ॻाल्हियुनि खे, तुंहिंजो कहिड़ो वास्तो अतिया सां? हाँ, जॾहिं वक़्तु आयो त मां तोखे ॿुधाईंदुसि। हाणे ॿुधाए, तव्हांजी मम्मा खे तुंहिंजी हिन बीमारी बाबति ॿुधाइजे? डॉक्टर अंकल, रिपोर्ट्स छा थियूं चवनि? रिपोर्ट्स त इहो कुझु ॿुधाईंदियूं जेको हूंदो। तूं ॿुधाए त तुंहिंजी मम्मा खे हाणे घुराइजे? तव्हां मूंखे ॿुधायो त आख़िर रिपोर्ट्स छा थियूं चवनि? तुंहिंजी रिपोर्ट्स बहितर न आहिनि। तोखे हाणे एडमिट थियणु घुरिजे। तुंहिंजो हाणे प्रॉपर इलाजु हलणु ज़रूरी आहे। तूं पंहिंजी मम्मा खे पाण ॿुधाए, न त मूंखे ई ॿुधाइणो पवंदो। अंकल, हिन वक़्तु मुंहिंजो एडमिट थियणु ऐं मम्मा खे ॿुधाइणु ॾुखियो आहे। तव्हां प्लीज़ मूंखे थोरो वक़्तु ॾियो। कलाल, ट्राई टू अंडरस्टैंड। वक़्तु ई त नथो ॾेई सघिजे। न अंकल, वक़्तु त खपे। इन वक़्त खे ई त जीअणु चाहींदुसि। ॾिस कलाल, सम्झण जी कोशिशि कर। तुंहिंजा ई फिट्स हाणे वधंदा वेंदा ऐं तुंहिंजी MIR रिपोर्ट मुताबिक़ तुंहिंजी मेमरी पिणु असरअंदाज़ थियण वारे पॉइंट ते आहे। कुझु बि आहे, पर डॉक्टर अंकल, तव्हांखे पंहिंजे वाइदे सां गॾु मूंखे थोरो टाइम ॾियणो पवंदो। घटि में घटि मां अहिड़ो रिस्क तोखे खणणु न ॾींदुसि। माइंड यू, मां सम्झां थो त इहो रिस्क आहे, पर प्लीज़ डॉक्टर अंकल, तव्हां मूंखे थोरो टाइम ॾियो त मां जीअं पंहिंजी मम्मा खे ज़हनी तौरु तयारु करे वठां। ओके, ठीकु आहे, पर तोखे जल्द खां जल्द हिते एडमिट थियणो पवंदो। ओके मिस्टर रहमान, तव्हां चेक करे छॾिया आहिनि? जी मैडम, मां चेक कया। ठीकु आहे, हीअ तव्हां लाइब्रेरी में रखो ऐं ॿियनि बुक्स जो ऑर्डर करे छॾियो। ओके, ठीक है मैडम। ओके। एक्सक्यूज़ मी मिस्टर कलार, तव्हां हेॾी देरि छो कई आहे? तव्हांखे हाणे हिते वक़्त जी पाबंदी करणी पवंदी। आई एम सॉरी, एक्चुअली मां सुभाणे खां टाइम ते अची वेंदुसि। कलाल, छा इहो सच आहे त दिलि ऐं धरतीअ में तमामु घणी हिकु जहिड़ाई आहे? हा, धरतीअ जीअं दिलि ते बि मौसमूं मटिबियूं आहिनि। तोखां मिलण खां पहिरियां ई तुंहिंजो मुंहिंजे रूह जे ज़मीन ते हुजण जो मौसम मूं वटि सालनि खां रहियो ऐं अॼु तूं मूंसां गॾु आहीं। हेलो जनाब, किथे घुमायो? जी हो ॿाहिरि। न सॉरी, किथे बि न। मिस्टर कलाल, अॼु तव्हां गुमसुम आहियो। तव्हां भला हिते ख़ुशि त आहियो न? मां ग़लति त न पई चवां? शायदि तव्हां दुरुस्त पिया चओ। अच्छा, तव्हां पंहिंजे बारे में कुझु ॿुधायो। मुंहिंजे बारे में ॿुधाइण जे लाइ त कुझु बि न आहे। न का अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि आहे जेका तव्हांखे ॿुधायां। बसि हिकु नॉर्मल माण्हू आहियां ऐं नॉर्मल ज़िंदगी पसंदि आहे। अव्हां पंहिंजे बारे में ॿुधाइण पसंदि कंदा? मां बि बिल्कुलु नॉर्मल ई आहियां ऐं हिन समाज जे रवैयनि जो असरु ज़हन सां गॾु रूह ते न आहे वरितो। मां सम्झां थी त इहा ई हिकु फॉर्मेलिटी आहे। ख़ैर, तव्हां खां हिकु ॻाल्हि पुछी सघां थी? जी बिल्कुलु। तव्हांखे वाकई जॉब जी ज़रूरत हुई या लाइब्रेरी ते ई छो? जी, मां पहिरियां बि तव्हांखे ॿुधायो हुयो। एक्चुअली मां
पंहिंजे वालदेन ते ॿार नथो बणिजणु चाहियां। मां पंहिंजो ख़र्च पाण खणणु चाहियां थो ऐं असां नौजवाननि खे त अहिड़ियुनि सोचनि जो क़ाइल हुजणु घुरिजे। हिते नौकिरी इन करे बि वरिती अथमि त मूंखे किताबनि पढ़ण जो शौक़ु आहे। माना त हिकिड़े फ्लेवर में ॿ मज़ा। शायदि ईअं ई हुजे। लाइब्रेरी हलजे, को कमकार हुजे त कयूं। कलाल पक सां मुंहिंजे करे ई जॉब करे रहियो आहे। मुंहिंजी अखियुनि ऐं दिलि बिल्कुलु सही सुञातो आहे। हिन वटि मुंहिंजे लाइ फीलिंग्स आहिनि। हिन मूंसां वक़्तु गुज़ारणु पियो चाहे। साड़े छॾे ये ज़िंदगी सोन जहिड़ियूं हसरतूं हालात जी आड़ाह में। लाइब्रेरी हलूं? श्योर। ख़ैर त आहे? अॼु भला अफ़रा तफ़री जो शिकार पई नज़र अची। ॼण त को वॾो मार्को तोखे को हल करिणो आहे। तोखे टोको खसा कुझु ॻाल्हाइण ईंदो आहे? कॾहिं कॾहिं इंसान कंहिंजी सपोर्ट में बि हूंदो आहे। बिल्कुलु सही पई चवीं, पर तोखे यादि हूंदो त तूं मुंहिंजी ज़िंदगी जी मुकमिल सॻोरी आहीं ऐं मूं जॾहिं बि तुंहिंजी सपोर्ट कई आहे त मुंहिंजा सभु रिश्ता नाता छिॼी विया आहिनि। इहो सूर त कॾहिं तोखां वेंदो ई कोन। मां मरी खपी बि वेंदमि न त बि तुंहिंजो इहो सूर कोन वेंदो। भला तूं जहिड़ो कंदीअ या कुझु ॿुधाईंदीअ बि? ईअं परेशान ऐं बेसब्री छो आहीं? कंहिंजे अचण जो को तोखे ओसीड़ो आहे छा? जॾहिं ईंदा न तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। हिते त ततल तलवार पई आहे। माण्हू कुझु ॿुधाईंदो बि आहे या बसि सॼी नक ते तुंहिंजी कावड़ या बीठी आहे मथां। अदा असलम जन वारा पिया अचनि, उन्हनि जो पई ओसीड़ो कयां, ॿियो मूं वटि केरु ईंदो? मां बि चवां त कहिड़ा मुहांडरा पिया अचनि जिन जे लाइ तूं नरह खयूं बीठी आहीं। ॿुधी हियांव जो सूर लही वई या वधी वई? मूंखे छा जो फ़िकिर आहे? माइट तुंहिंजा था अचनि, मुंहुं बि तूं ई ॾींदीअ। रहमान साहब, हाणे मां निकिरां पई। तव्हां सभु ऑर्डर्स करे छॾिजो। पॉसिबल आहे त मां सुभाणे न अचां। जी मैडम, ऑर्डर त सभु थी वेंदा, पर इहो बहितर न थींदो सुभाणे तव्हां घड़ी खणण लाइ अचो हा। यूनिवर्सिटी में फॉर्म भराइणा आहिनि, उन लाइ वञिणो आहे। अञा कंफर्म न आहे, जीअं ई कंफर्म थियो त मां तव्हांखे इंफॉर्म कंदसि। ओके रहमान साहब। मां छो बीठी आहियां? हू अचणो थोड़ा ई आहे, पर अचण त घुर्जेसि न। छा कयां हिन बोगले खे? सम्झे ई कोन थो। हुनजी अखियुनि में मां पंहिंजे लाइ जेका उञ महसूसु कयां पई, हू उनजो इज़हार पंहिंजी ज़ुबान सां छो नथो करे? पाण में एतिरो एतमाद छो न अथसि? छा मूंखे कुझु करणु घुर्जे? पर मूंखे हीअं करणु घुर्जे या न? अहिड़नि लम्हनि में ईअं छो थींदो आहे? ॼण आङुरूं दरवाज़े जी चौंठ में अची वयूं हुजनि ऐं हिक ई वक़्त में सिज, दिलि, अखियुनि ऐं हथनि मां उभरणु लॻंदो हुजे। ईमान, मूंखां परे न रहो प्लीज़।
हा छा थियो तुंहिंजो सही आहे हाँ यार कॾहिं कॾहिं पवंदो आहे मथे में सूर सुठे डॉक्टर खे ॾेखारियो हाँ ॾेखारी मूंखे सुभाणे वक़्तु कढी यूनिवर्सिटी वञणु खपे कलाल जी ख़बरचार वठणु खपे त हू कहिड़ी स्टेटीअ में अड़ियल आहे जंहिं खेसि एॾो चिड़चिड़ो करे छॾियो आहे हुनजो फ़ोन बि बंदि आहे ऐं दोस्तनि वटि बि न आहे आख़िर उहो आहे कंहिंसां मूंखे त ख़ौफ़ पियो थिए त किथे हू ग़लति राह ते त न निकिरी वियो आहे कलाल छा थियो आहे कलाल तूं ईअं छो आहीं ख़ैर त आहे न नथिंग मामा कुछ भी तो ना है हाँ हल्को फुल्को सूर आहे मथे वो भी इन करे जो तव्हांखे त ख़बर आहे न मूंखे टॉन्सिल्स आहिनि मूंखे तुंहिंजी का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे ही छा हाल कयो अथई पंहिंजो हो कम ऑन मामा हर मां खे इहा ई शिकायत हूंदी आहे पर ईअं न आहे मां बिल्कुलु ठीकु आहियां मूंखे लॻे थो त हाणे मूंखे हॉस्पिटल खे घटि टाइम ॾियणो पवंदो ऐं तोखे घणो मामा छा मक़सदु आहे तव्हांजो तव्हां मूंखे ॿार था सम्झो या मां केयरलेस आहियां पर कलाल पुटु मुंहिंजो इहो फर्ज़ु आहे त मां तुंहिंजी सार संभाल लां ऐं तुंहिंजो ख़्यालु रखां पुटु तूं घर खां घणो वक़्तु ॿाहिरि थो रही न इन करे मूंखे परेशानी थी थिए मामा तव्हां ईअं छो था रहो या त इहो ॿुधाए छॾियो त तव्हांखे मूं ते ट्रस्ट न आहे मूंखे पाण खां बि वधीक तो ते ट्रस्ट आहे पर हिन समाज ऐं हिन मुंझियल मुआशिरे ते न आहे मां फ्रेश थियण थो घुरां मामा ठीकु आहे तूं फ्रेश थी वठ त मां मानी लॻायां न मामा मां मानी न खाईंदमि हा पर तव्हांजे हथनि जी चांहि ज़रूरु पींदुमि ठीकु आहे संदसि फिज़िकल अपीयरेंस में उहो मज़ो न आहे आख़िर छो मूंखे ॾिसणो ई पवंदो मां कुझु ॾींहं मोकल करे घर में रहां ऐं खेसि ऑब्ज़र्व करियां ईमान पुट तूं ख़ामोश ख़ामोश वेठी आहीं छा तोखे मामा जे अचण जी ख़ुशी न आहे थी न अदा न हीअ त सदाईं चवंदी आहे त मामा जन असांजे घर में छो नथा अचनि अॼुकल्ह जा ॿार मिटनि माइटनि खे किथे था वक़्तु ॾियनि उन्हनि जे साम्हूं ख़ामोश हूंदा आहिनि ऐं सोशल मीडिया ते उन ते तव्हांखे एतिरा एक्टिव मिलंदा जो का ॻाल्हि ई न पुछो हिन पर मूंखे ईमान त सोशल मीडिया में किथे ॾिसण में कोन आई न मामा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे बसि तबियत में कुझु मज़ो न आहे सोशल मीडिया ॿारनि ऐं वालदेन जे विच में वॾियूं विछोटियूं पैदा कयूं आहिनि कंहिं फेसबुक ते स्टेटस ॾिनो हो ऐं खेसि कंहिं दोस्त ॿुधायो त मुंहिंजे घर में के फ़र्द आहिनि ऐं खेसि उन ॾींहुं ख़बर पई त हू मुंहिंजा वालदेन आहिनि ऐं पंहिंजे दोस्त खे चयो त हू वाक़ई भला ऐं कचहरी करण जहिड़ा आहिनि हुनखे हैरत मां ॾिठो ऐं पुछियईं त तोखे कीअं ख़बर पई चयईं त काल्ह इंटरनेट कनेक्शन कोन हुयो सो हुननि सां कचहरी करे वठिजे सच वाक़ई ॾाढा भला आहिनि अदा तव्हां सच था चओ मुंहिंजी बि इहा ई परसेप्शन जुड़ी आहे सोशल मीडिया जी हिन मीडिया जे करे हाणे हिकु घर में रहंदड़ महीननि में को हिकु अधु भेरो गॾु वेहनि था हा दा पर मुंहिंजी धीअ ईमान बिल्कुलु बि ईअं न आहे ऐं मथां वरी मुंहिंजी दवा दारूं बि करे पई ऐं बुक शॉप बि संभाले पई ऐं उन सां गॾु गॾु पंहिंजी पढ़ाई बि करे पई अदा इहा त मूंखे बि ख़बर आहे अलाह साईं तव्हांखे ईमान थी न पर पुट करे ॾिनो आहे जी अदा अलाह साईं जा लख अहसाननि मुंहिंजी धीअ सुलछणी ऐं सभु आजड़ी आहे अदी ईमान रुगो तव्हांजी न पर मुंहिंजी बि थी आहे हा अदा बिल्कुलु ईअं ई आहे मां बि इहो ई चवणु पई चाहियां असलम ख़ान हिन भेरे भला तव्हांजा फसल कीअं लथा आहिनि अदा फसल त हिन भेरे बि भला लथा आहिनि पर यार हिन भेरे सिम जो ज़ोर कुझु घणो रहियो आहे हुकूमत जी बेध्यानी जे करे स्कार्प खातो तर कमु नथो करे ज़मीनूं अदा वञनि थियूं ख़राबु थींदियूं असलम ख़ान पर तव्हां ज़मीन खे बचाइण जे लाइ को जोॻो बंदोबस्तु त कयो हूंदो न असां त अदा कयूं था पर नंढा ज़मीनदार वीचारा रुली विया
अलाह साईं असांजे इन्हनि हुक्मराननि खे कुझु शऊर ॾे का सान्या ॾे जो इन तरफ़ ॾे बि सोचनि। अदा तव्हां त मिठो वरितो ई कोन। मां तव्हांजे लाइ स्पेशल खीरणी ठाही हुई। हा दा हाणे तूं खा पंहिंजी भेण जो ठहियल या खीरणियूं ऐं कस्टर्ड ऐं इहे सभु। असांखे त रुगो करेला पटाटा ऐं दाल चांवर पे वेठी खाराए। अदा नसीब जी ॻाल्हि आहे, अलाह जंहिंखे खाराए। अदा पहिरियों ही पंहिंजी शुगर ते त कंट्रोल करे, पोइ वञी मिठे जा मज़ा वठे। अम्मा मूंसां ईअं छो पई करे? मां मामा वारनि ॾे नथी वञणु चाहियां। आख़िर मूंखां मुंहिंजी शाम छो थी खसी वञे? छो मूंखां मूंखे ॻोहे दूर थो कयो वञे? बाबा बि अञा पंहिंजी ख़ामोशी खे नाहे टोड़ियो। मां कीअं पंहिंजे छांव खे छुई हुनजी थधाण महसूस कयां? मूंखे कुछ करणु घुर्जे। छा मां मामा सां सिधो ॻाल्हायां? भला ख़त थी लिखांसि, पुराणे दौर जी मोहबत जियां इज़हार कयांसि, कंहिं किताब में विझी पोइ गिफ्ट कयांसि थी। प्यारा कलाल, ही तो लाइ ऐं सिर्फ़ तो लाइ पई लिखां। छा मां तुंहिंजो ईमान बणिजी सघां थी? इहो इन करे चवां पई त जॾहिं खां तोखे ॾिसणु तोसां कुझु घणियूं घारण जा लम्हा ॻणिया आहिनि। तुंहिंजे अखियुनि जे कचहरी खां परभरो थींदसि त मुंहिंजे जिस्म जी मिटी मूंखां रुसी वेंदी। मां इतराफ़ थी करियां त तूं मुंहिंजे वजूद जो सुरूर आहीं ऐं मुंहिंजे सुरूर जो वजूद बि तूं ई आहीं। हुनखे म्यूज़िक जो शौक़ु आहे, छो न मां खेसि म्यूज़िक जो एल्बम गिफ्ट कयां, पोइ शायदि हू बि कुझु ईअं ई करे। मूं में ही कहिड़ियूं तब्दीलियूं थियूं अचनि। मां वाकई पाण खे पाण खां परे करे छॾियो आहे। रोज़ पवंदड़ हिन मथे जे सूर खे का बि अहमियत नथो ॾियां। डॉक्टर अंकल चवे पियो त हॉस्पिटल में एडमिट थी इलाज करायां। मम्मा सां शेयर कयां या न? मम्मा सां शेयर कंदुसि त हू बिल्कुलु परेशान थी वेंदी ऐं हिकदमि हॉस्पिटल जे कमरे में कैदी बणिजी वेंदुसि। पोइ ईमान जे वेझो रहण वारो मौक़ो बि फुरिजी वेंदो। ईमान मां छा कयां? मुंहिंजे शऊर जे साम्हूं तुंहिंजे उदास अखियुनि जी जोड़ी हमेशह रहण लॻी आहे। पर मां जेतिरो ईमान जे बारे में सोचां थो, छा ईमान बि मुंहिंजे लाइ अहिड़ियूं फीलिंग्स रखे थी? मां हिकु तरफ़ो प्यार खणी कीअं हलां? तुंहिंजे मिलण खां पहिरीं मूंखे ईअं लॻंदो हुयो त मां जिस्म में रूह जो क़ैद माणियां पियो। तोखे मारण खां पोइ मूं में बि त खोड़ सारियूं तब्दीलियूं आयूं आहिनि, जिन खे तोसां शेयर करण जे लाइ रोज़ लफ़्ज़नि जा सहारा वठंदी आहियां, पर लफ़्ज़ मूंखां किथे विञाइजी वेंदा आहिनि। कलाल, छा इश्क लाहासिल ख़ौफ़ जी सूरत में असांजे साम्हूं थो अचे? इश्क हासिल ऐं ला हासिल जी मंज़िल खां घणो परे। इश्क उहा सुगंध आहे जेका रूह सां गॾु रूह में ई फुटे थी, जंहिंमें हासिल ऐं ला हासिल जो को बि फेरो नाहे रखियलु। ईमान, तूं ईअं छो थी सोची? असां गॾु आहियूं, गॾु रहंदासीं, गॾु हुयासीं। पर असां त शायदि न मिली सघूं। असांजो इश्क आराईअ वांगुरु झोल भरे कोन थो अचे। न कलाल, ईअं नाहे। इहो पाण खे सखणो दिलासो ॾियणो आहे। असां न हिकु आहियूं ऐं न ई हिकु थी सघंदासीं।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।